रसूल के बारे में गलत लफ्ज ॻाल्हाया था चवंदा कुरान पाक असली न आहे इहो नकली आहे ऐं इहे ग़लति लफ़्ज़ ॻाल्हाया था ॿुधो वे मां इन जे करे हिनखे क़तल कयो आहे मां वटि गवाह बि आहिनि ॿुधो वे मां वटि गवाह बि आहिनि अच्छा सबूत आहिनि मां वटि कॾहिं हा कॾहिं कयो चयो अथव हे जेको आहे टियों चोथों ॾींहुं छा चयो अथव इहो अल्लाह ऐं रसूल जे बारे में गुस्ताखी कई था पहिरियों इनकार कयो था उनखां पोइ गुस्ताखी कई था चवंदा अल्लाह ऐं रसूल जे बारे में मतिलबु ग़लति लफ़्ज़ इस्तेमालु कया था असां त न हू करे सघंदा उहे ग़लति लफ़्ज़ इस्तेमालु कया तुंहिंजो नालो छा आहे कंहिंजो तव्हांजो मुंहिंजो मोहम्मद हसन हे केरु आहे जंहिं इहे गुस्साई कई आहे हे अब्बास वाहिद बख्श जो पुटु अच्छा तूं केरु आहे पाण पाण केरु थींदो मां कलवाड़ गुलाम यासीन जो पुटु मोहम्मद हसन गुलाम यासीन जो पुटु कहीं बोड़ियो तू बोड़ियो हा छो गुस्ताखी कई आहे नी हाजी गुस्ताखी अल्लाह ऐं रसूल जे बारे में हां हा बी पुलिस आते त हा अचे मां बिठो मां ईअं हुजे भॼी वञा मां पंहिंजी ज़ात जे ख़ातिर कोन कयो हे सॼी दुनिया जे जेके हल्दी पई आहे न वॾो हरामी है तो के छॾे ॾींदा तू के छॾे ॾींदा हल जाहिल हल तोखे कहिड़ी ख़बर आहे बस बस हाणे बस न कयो वीडियो तो भॼी तोखे वियो मारियो आहे गुस्ताख आहे पा बोड़स तो को पारे पुछगा लग गई ने लेके तू गाड़ा के तू गाड़ा करे ये कर लो थोरो ईअं थी वियो आहे मलंग हे सॼो ॾींहुं साईं ते